खासकर औरत लाए तरह के इम्तिहान आए। कोठानी जिंदगी में केड़ी दुखी ने उनमें इतनी हिम्मत ही ना है फिरोज खान के फैसले के जो मुझी नानी जमीन ने सोचो पट को जे लाइव तोड़ दे बिका दी चल करो मैंने आए तभी और चाहे मन तो रहे तो है ना। बाकी हूं दीवान बाकी हूं साल में तो राज के समय अंदर करे ऊपर तो लटकाएंगे सही करे तो समझ में सुई बोले पहाड़ जी हेठा राज में तहां जी इज्जत आहे शर्म सां कंधे झुकियो थो वई मुखे भाई सभली बबाउन जी चढ़ी शुरुआत तो कई तो पंजे तेरन ते ही तुझी कबर न बेले में ताई हालत है जालत न बेले अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन तव्हां खे मुबारक हुजनि। वीरन जी बस्ती ड्रामे जो टीज़र प्रोमो अची चुको आहे जेको तव्हां ॾिठो आहे ऐं प्रोमो में इहो बि ॿुधायो वियो आहे त हीउ ड्रामो ईद तां शुरू थी वेंदो। दोस्तो इहा हाणे तव्हांखे सबूत मिली वियो इन शइ जो त मां उदासी टीवी ते लगातार अपडेट तव्हांखे ॾींदो रहियोसि त ईद ते ड्रामो ज़रूरु हलंदो वीरन जी बस्ती। हर माण्हू मुंहिंजी अपडेट ॾिसंदो हुयो ऐं हर माण्हू इतबार कंदो आहे ऐं उहा ॻाल्हि असांजी सची बीठी छो त मां तव्हांखे जो प्रोमो ईंदो प्रोमो में ॿुधायो वेंदो त ईद ते ही ड्रामो शुरू थींदो। प्रोमो में तव्हां सबूत ॾिठो कल्ह खां वठी प्रोमो सिंध टीवी ते अची चुको आहे। दोस्तो हिकिड़ो यूट्यूबर आहे जो मुंहिंजे ख़िलाफ़ु ग़लति जेको आहे न अपडेट्स ॾेई रहियो हुयो उनजा स्क्रीनशॉट आख़िर में उन चैनल जा मां रखां थो। उन इहे ॻाल्हि कई त मुंहिंजी उदासी टीवी जा स्क्रीनशॉट खणी ईंदी आहे। इहा ॻाल्हि कई त जेको आहे वीरन जी बस्ती ड्रामे जी मां कूड़ी ख़बर हलाई आहे ऐं मां कूड़ी ख़बर हलायां। दोस्तो हीअ हाणे प्रोमो न अची आहे शुरू खां कंहिं ख़बर ई न हुई। पहिरियों मूं ॿुधायो त वीरन जी बस्ती ड्रामो अचिणो आहे। लगातार तव्हांखे मां अपडेट ॾींदो रहियुसि त रमज़ान शरीफ़ ख़तमु थियण ताईं ईद ते हीउ ड्रामो हलंदो छो त असांजो डायरेक्टरनि सां राब्ता हूंदा आहिनि। खजू साहब मंज़ूर दानिश अलाए कहिड़ा कहिड़ा वॾा वॾा डायरेक्टर ऐं हुन वरी छा चयो आहे त असांखे सोर्स खां ख़बर पई आहे असद कुरैशी बि आहे ऐं इन ड्रामे में ऐं उन इहा ॻाल्हि खे आज़म मैंगल बि आहे। उहो कूड़ पाण हणे थो। आज़म मैंगल हिन ड्रामे में न आहे वीरन जी बस्ती में न असद कुरैशी आहे ऐं कूड़ पाण हणे थो बदनाम असांखे करे थो। अगरि दोस्तो उन जी वीडियो तव्हां ॾिठी हूंदी उहा थी सघे थो न बि ॾिठी हुजे चैनल ॾिठो हूंदो मां आख़िरी मुंहिंजा स्क्रीनशॉट रखां थो चैनल जा। 2-3 चैनल अथसि। हिकिड़ो चैनल अथसि वॾो 1 लख सब्सक्राइबर वारो उन ते वरी छा कंदो आहे अदाकारनि जी गिला कंदो आहे। हू पाण वॾे वॾे अदाकार सिंधी अदाकारनि जी गिला कंदो आहे ऐं हज़ारे व्यूज़ उतां खणी वॾा लख जेको आहे न सब्सक्राइबर करे वियो आहे ऐं पाण ग़लति ख़बर फैलाईंदो आहे। असां निसार शाह जहिड़े अदाकार जे बारे में चवंदो आहे त हू तव्हां ते साईं नाच कराईंदो आहे मुजरा कराईंदो आहे। उन इहा ॻाल्हि कई उहो यूट्यूबर चई रहियो आहे ऐं जिथे किथे पाण नफ़रत फैलाए थो कूड़ फैलाए थो ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु वरी वीडियो ठाहियो अथई। मां उन खे इहो चवणु चाहींदुसि भाउ हीउ यूट्यूब मुंहिंजो चैनल पुराणो हली रहियो आहे ऐं जेके जॾहिं वरी मां अपडेट ॾींदो अचां थो त उहा अपडेट कामयाबु ऐं बर वक़्तु सभिनी दोस्तनि ताईं पुॼंदी रहे थी। मां मञा थो सब्सक्राइबर मुंहिंजा थोरा 16,000 हिन चैनल ते आहिनि पर इहो 2019 खां वठी चैनल हली रहियो आहे। हाणे जो चैनल न आहे। दोस्तो तव्हां अगरि जेका मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो तव्हांखे हाणे यकीन अची वियो हूंदो जेका मां वीरन जी बस्ती में अपडेट ॾींदो रहियोसि वीरन जी बस्ती ड्रामे जे बारे में हाणे प्रोमो अची वियो। हाणे तव्हांखे यकीन थी वियो त शायदि को सो सची ख़बर ॾींदो आहे कूड़ी ख़बर न आहे ॾींदो। ईद खां इहो ड्रामो हलंदो तो तव्हांखे पोइ अञा यकीन अची वेंदो। जी मुंहिंजी ॻाल्हि सची आहे मां सही ॻाल्हि करे रहियो आहियां त कमेंट सेक्शन में दोस्तो लिखो ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कयो ऐं अगरि उन जेको आहे न सची या कूड़ी ॻाल्हि कई आहे त उन खे बि जवाबु लिखो तव्हां छो त उन जेका ॻाल्हि कई असद कुरैशी जे बारे में आज़म मैंगल जे बारे में उहो वीडियो मां हिते नथो हलाई सघां कॉपीराइट जो मसइलो ईंदो छो त उन वीडियो में पंहिंजे में इहो ॿुधायो आहे त आज़म मैंगल बि आहे वीरन जी बस्ती में असद कुरैशी बि आहे पर मां तव्हांखे दावा सां चवां थो इहे 2 अदाकार न आहिनि। हू पाण कूड़ ते ख़बर ठाहींदो आहे को उन वटि सोर्स वग़ैरह कुझु बि न आहे। असां वटि डायरेक्टरनि जा डायरेक्ट राब्ता आहिनि डायरेक्ट नंबर आहिनि ऐं हुन वटि कुझु बि न आहे। हल उन वटि अगरि कुझु हुजे हा राब्तो सोर्स अगरि उन वटि आहे त पोइ ख़बर त सची हलाए न पोइ कूड़ छो थो हाणे त असद कुरैशी जेको आहे वीरन जी बस्ती में आहे या आज़म मैंगल वीरन जी बस्ती में आहे पर इहे 2 अदाकार इन में न आहिनि। इन में मज्जू लाड़ आहे अज़ीज़ कंबराणी आहे ऐं जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। इन में हाजन थीवणो आहे रिमशा शहज़ादी आहे लाइबा आहे। इन में सुठो अदाकार ऐं अदाकार आहिनि। अहमद अली शेख आहे। मां शुरू खां ॿुधायो उहे वीडियो मुंहिंजा हिन चैनल ते अञा ताईं मौजूदु आहिनि। वञी तव्हां हेठि दोस्तो उहे वीडियो ॾिसी सघो था। उन्हनि में कंहिं वीडियो में मां ईअं नाहे ॿुधायो अगरि त बाबा हीउ ड्रामे में असद कुरैशी आज़म मैंगल हूंदो। जेका मुंहिंजी अपडेट उहा अगरि तव्हां हाणे ॾिसणु चाहियो था हेठि ते वञी करे स्क्रॉल कयो मुंहिंजे चैनल खे ओपन कयो उन में तव्हांखे वीरन जी बस्ती ड्रामे जा वीडियोज़ मिली वेंदा। उन खे ॿुधो उन्हनि में कंहिं में बि मां ग़लति ॿुधायो त ॿुधायो। मां उन्हनि में एतिरो ॿुधायो आहे ईद ते हीउ ड्रामो हलंदो ऐं हाणे
पुरमो अची चुको आहे। पुरमो तव्हां ॾिठो हूंदो, तव्हांखे हाणे यकीन अची वियो त मां सही सची ॻाल्हि कई हुई। ईद ते ई ड्रामो हलंदो, बिल्कुलु हलंदो। हाणे तव्हांखे यकीन अची वियो आहे शायदि को सोच जेको को चवंदो आहे सच चवंदो आहे। अगरि मुंहिंजी ॻाल्हि खां तव्हां मुतफ़िक़ आहियो, हिन वीडियो खे लाइक शेयर कयो ऐं उन ताईं पुॼाइजो ज़रूरु। ऐं आख़िर में स्क्रीनशॉट मां रखां थो उन चैनल वारे जा, उहे 3 चैनल ॾिसो ऐं जेको हू पाण इन चैनल ते सॼो ॾींहुं कूड़ हणंदो आहे।